ऑल पाकिस्तान वाबरा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन सेप्को सखर पारां सेप्को मुलाज़मन जे वॾे अंग इदारे जे इम्कानी निजकारी ऐं मुलाज़मन सां थींदड़ इंतकामी कार्रवाईनि ख़िलाफ़ सर्किल ऑफिस खां सखर प्रेस क्लब ताईं सखर ज़ोनल अॻवान शुजात अली घुमरो, सैयद ज़ाहिद शाह, खलील अहमद धोमकी, जावेद अब्बासी, डाडा दीदार हुसैन, नज़र मोहम्मद मेमन, अब्बास अली शाह, नदीम कोराई जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हणी नारेबाज़ी कई। इन मौके ते धरणे खे ख़िताब कंदे शुजात अली घुमरो, सैयद ज़ाहिद शाह, नज़र मोहम्मद मेमन, खलील अहमद डोमकी, डाडा दीदार हुसैन ऐं ॿियनि जो चवणु हो त बदकिस्मतीअ सां इदारे खे खांगाइण लाइ मुलाज़मनि खे बेरोज़गार करण जी साज़िश कई पई वञे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। बिजली चोरी रोकण समेत बिलनि ऐं राहतुनि जी वसूली लाइ सेप्को जा मुलाज़िम राति ॾींहुं कमु कनि था। इन बावजूदि नंढनि मुलाज़िमनि खे ऑफिसर शाही इंतकामी कार्रवाइनि जो निशानो बणाए पई। अॻवाननि सेप्को अख़्तियारनि खां मुतालबो कयो त बदिली कयल मुलाज़िमनि जूं बदिलियूं रोकण समेत नयूं भर्तियूं करे मुलाज़िमनि खे वधीक सख़्ती मां छुटकारो ॾियारियो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।